1809 में हुन जी माउ गुज़ारे वई। 1828 में हुन जी भेण गुज़ारे वई। 1832 में हुन हिकु नौकरी हासिल कई पर हुन नौकरी मां बि हुन कढियो वियो। 1833 में हुन हिकु बिज़नेस स्टार्ट कयो ऐं हुन बिज़नेस में बि नाकाम रहियो। 1834 में इलेक्शन लाइ बीठो पर तमामु बुरे तरीक़े सां हारिजी वियो। 1835 में हुन जी मुलाक़ात हिकु छोकिरी सां थी ऐं कुछ महीननि बाद उहा छोकिरी बि हिन दुनिया खे छॾे वई। उन खां बाद में हू डिप्रेशन में अची वियो ऐं 6 महीना हॉस्पिटल रहियो। हॉस्पिटल खां बाद में 1838 में इलेक्शन लाइ वरी बीठो पर वरी बि हारिजी वियो। वरी 1846 में इलेक्शन लाइ बीठो वरी बि हारिजी वियो। 1848 में हिकु वॾी कंपनी में जॉब लाइ अप्लाई कई पर नतीजो रिजेक्ट। 1854 में सेनेट लाइ विढ़ियो पर उतां बि फेल थियो। 1856 में वाइस प्रेसिडेंट लाइ विढ़ियो पर उतां बि फेल थियो। 1858 में वरी सेनेट लाइ विढ़ियो पर वरी बि फेल थियो। मां ॻाल्हि करे रहियो आहियां अब्राहम लिंकन जे बारे में, जेको फाइनली वञी 1860 में अमेरिका जो प्रेसिडेंट वञी बीठो। त असांखे इन मां सिख्या इहा थी मिले त का शइ मुश्किल न आहे, हर शइ आसान आहे। नाकामी त हिकु वॾी कामयाबी जो इम्कान आहे।